हलवो मदीने दे कर तू सबर दिलड़ी, कर तू सबर दिलड़ी, हलवो मदीने दे दिसुन फ़कीरिया दे अल्लाह वॾो आहे, दिसुन फ़कीरिया दे अल्लाह वॾो आहे, अल्लाह वॾो आहे। ईंदो अमर दिलड़ी हलवो मदीने दे, ईंदो अमर दिलड़ी हलवो मदीने दे सुडका न भर दिलड़ी हलवो मदीने दे अर्जुन सुभाणे कहे नीहागता संभरी, अर्जुन सुभाणे कहे नीहागता संभरी, कहे नीहागता संभरी सोहणे शहर दिलड़ी, सोहणे शहर दिलड़ी हलवो मदीने दे सुडका न भर दिलड़ी हलवो मदीने दे। मस्जिद अलीउल मुर्तज़ा में नारा लगी व्या, मस्जिद अलीउल मुर्तज़ा में नारा लगी व्या, आलिम सुहारा शानवारा सारा पुजी व्या, दस्तार आहिते परचार आहिते निर्वार आहिते वाह 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 जी वाह 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 थियो हाफिज़ो अजमल प्यारो आगे अब्दुल लतीफ सुहारो, आगे गड गड ज़हूर उन सा भलो गड आगे बेशक भला सा, दस्तार आहिते परचार आहिते निर्वार आहिते वाह 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 जी वाह वाह वाह। कारी इसहाक मेहनत कईया तंहिंजी मेहनत सभिनी मञिया, साईं जिन आ पढ़ायो इनखे आगे आला बनायो इनखे, दस्तार आहिते परचार आहिते निर्वार आहिते वाह 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 जी वाह वाह वाह। ओ लिखी आरिफ इहा शायरिया ओ कयो इज़हार भी हैदरिया, पढ़ियो आहे अबू बकर प्यारे चओ माशा अल्लाह गॾिजी सारे, दस्तार आहिते परचार आहिते निर्वार आहिते वाह वाह वाह। मस्जिद अलीउल मुर्तज़ा में नारा लगी व्या, आलिम सुहारा शानवारा सारा पुजी व्या, दस्तार आहिते परचार आहिते निर्वार आहिते वाह 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 जी वाह वाह वाह। माशाअल्लाह जज़ाकल्लाह। ही होया मोहतरम जनाब हाफिज़ मोहम्मद अबू बकर पठान साहब जी आवां जे साम्हूं दस्तार फ़ज़ीलत के हवाले से कलाम पेश कयो। इन वक्त हज़रत मौलाना अब्दुल फ़ताह भयो साहब
घोटकी में पहुंची चुका आहिनि। इंशाअल्लाह अन क़रीब तव्हां ऐं असां वटि पहुची वेंदा। मां मुख़्तसर वक़्त जे लाइ दावत ख़िताब ॾेई रहियो आहियां हज़रत मौलाना ग़ुलाम मुर्तज़ा बपल साहिब जन खे त उहे अचनि ऐं पंहिंजो ख़िताब करणु फ़रमाइनि। इंशाअल्लाह उन खां बाद में शिकारपुर खां तव्हां ऐं असांजा महिमान अचनि था, उन्हनि जो बयानु ॿुधंदासीं, उहे दुआ करींदा। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबियाइ वल मुरसलीन व अला आलिहि तय्यबीन व अस्हाबिहि ताहिरीन। अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम।